नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान में कोरोना वायरस सबबि अॼु वधीक 4 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ फ़ौतियुनि जो अंग ॿटी थी वियो आहे। जॾहिं त वधीक केस साम्हूं अचण खां पोइ केसनि जो गॾियल अंग 2291 ताईं पहुची वियो। पाकिस्तान में हींअर ताईं कोरोना वायरस सबबि फ़ौतगी मां पंजाब में 11, सिंध में 10, खैबर पख्तूनख्वा में 8, गिलगित बल्तिस्तान में 2, बलूचिस्तान में 1 फ़ौतगी थी चुकी आहे। पाकिस्तान में अॼु ख़मीस जे ॾींहुं त कोरोना वायरस सबबि हींअर ताईं 68 केस रिपोर्ट थी चुका आहिनि ऐं 4 फ़ौतगियूं साम्हूं आयूं आहिनि, जंहिंमें खैबर पख्तूनख्वा में 2, पंजाब में 2, सिंध में 1 फ़ौतगी रिपोर्ट थी चुकी है। अॼु हींअर ताईं सिंध में 34 केस, 1 फ़ौतगी, खैबर पख्तूनख्वा में 23 केस, 1 फ़ौतगी, गिलगित में 3, बलूचिस्तान में 5, इस्लामाबाद में वधीक 4 केस साम्हूं आया आहिनि। सिंध में सिहत खाते वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेची अॼु ख़मीस जे ॾींहुं सूबे में 1 ॿी फ़ौतगी जी तस्दीक़ कई है, जंहिंखां पोइ सिंध में गॾियल फ़ौतगियुनि जो अंग 10 थी वियो आहे। खैबर पख्तूनख्वा में हींअर ताईं 23 केस ऐं वधीक 2 फ़ौतगियूं रिपोर्ट थियूं आहिनि, जंहिंखां पोइ सूबे में केसनि जो अंग 276 थी वियो आहे। पंजाब में अॼु ख़मीस जे ॾींहुं कोरोना वायरस सबबि वधीक 1 फ़ौतगी साम्हूं आई है, जेका सरकारी पोर्टल ते रिपोर्ट कई वई आहे, पर सूबाई हुकूमत हींअर ताईं फ़ौतगियुनि जी तस्दीक़ नाहे कई। बलूचिस्तान में अॼु कोरोना वायरस सबबि 4 केस साम्हूं आया आहिनि, जेके सरकारी पोर्टल ते रिपोर्ट थी विया आहिनि, पर सूबाई हुकूमत तरफ़ां केस जी तस्दीक़ न थी आहे। अॼु ख़मीस जे ॾींहुं इस्लामाबाद में 4 केस साम्हूं आया आहिनि, जेके सरकारी पोर्टल ते रिपोर्ट थी कया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।